कोई सारे आलम में ये देखो कैसा नूर छाया। राजकोट निजी हाल में तहरीक मनहाजुल कुरान ऐं फ़रहान नात काउंसिल तरफ़ां हर साल जीअं हिन साल ॾे 18हीं महफ़िल मेला ते सजाई वई। प्रोग्राम खे वॾे स्क्रीन ते लाइव पिणु ॾेखारियो वियो। प्रोग्राम खे मनहाजुल कुरान इंटरनेशनल जे सदर साहिबज़ादा प्रोफेसर डॉक्टर हसन मही अल-दीन खे ख़िताब कंदे चयो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया त दुनिया रोशन थी वई। अल्लाह पाक पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ही कायनात ठाही आहे। रसूल ख़ुदा न हुजे हा त दुनिया में कुझु बि न हुजे हा। महफ़िल मिलाद में लाहौर खां आयल नात ख़्वान मोहम्मद वसीम रज़ा क़ादिरी नात रसूल मक़बूल सिद्दीकी पढ़ी आशिक़ा रसूल सिद्दीकी जे दिलनि खे ठारे छॾियो। जॾहिं त महफ़िल में रहीम यार खां वकास गनी आबिद निकाब कंदे आका करीम सल्लल्लाहु जे शान में शेर पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। नंढड़ी उमिरि जे नात ख़्वान मोहम्मद फ़रहान क़ादिरी जे पुट बि आशिक़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलनि खे करार ॾेई छॾियो। महफ़िल जे महिमान ऐं ख़ुसूसी नात ख़्वान फ़रहान क़ादिरी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जा नात पढ़ी सॼी महफ़िल खे झूमाए छॾियो। हर तरफ़ दुरूद सलाम जूं सदाऊं बुलंद। महफ़िल में आयल नात ख़्वाननि खे फ़रहान नेमत काउंसिल जे बानी चेयरमैन दीदार सुमरो अजरक पारां इस्तक़बाल कयो। सरकार जी आमद मरहबा, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद मरहबा जे नारा पिणु हंया।